जय झूलेलाल। मां मोहित सेतपाल तव्हां सभिनी जो स्वागत थो कयां अॼु जे एपिसोड में। अचो त शुरू कयूं अॼु जे तारनि जो खेल। शुरू था कयूं अॼु जी तिथीअ सां। अॼु अंग्रेजी तारीख़ 2 अक्टूबर 2023 सूमर जो ॾींहुं, हिंदू महीनो अश्विन मास, कृष्ण पक्ष जी टीज ऐं चौथ साण तिथि। हलो त शुरू कयूं अॼु जे राशिफल सां। मेष राशि। मेष राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते भाग्य हुननि खे पूरो साथ ॾींदो। धन प्राप्ति जा सुठा योग बीठा आहिनि, पर अॼु हुननि खे थोरो पंहिंजे स्वास्थ्य ते ध्यानु ॾियणो आहे, न त कोई रोग या बीमारी सताइण जी आशंका आहे। भगवान शिव जी उपासना या काई बि अच्छी शइ दान करणु तव्हां जे लाइ लाभदायक थींदो। वृषभ राशि। वृषभ राशि वारनि खे अॼु कोई बि वॾो इन्वेस्टमेंट या नओं कमु अवॉइड करणो आहे, न त हुन सां धन हानि थियण जी आशंका आहे, त हुननि खे अॼु पंहिंजे हिसाब किताब में बि थोरो ध्यानु ॾियणो पवंदो। अॼु मां लक्ष्मी जी उपासना तव्हां जे लाइ लाभदायक थींदी। तव्हांजो स्वास्थ्य सुठो ई रहंदो। मिथुन राशि। मिथुन राशि वारनि खे अॼु पंहिंजे स्वास्थ्य में सुधारो थींदो, बीमारियुनि जो नाश थींदो, हुननि खे पंहिंजे शत्रुअनि ते विजय जी प्राप्ति थींदी, कोई नई अपॉर्चुनिटी मिलंदी जंहिंमें हुननि खे सफलता जी बि प्राप्ति थींदी। अॼु धन प्राप्ति जा सुठा योग बि बीठा आहिनि, त अॼु जो ॾींहुं तमामु सुख सां गुज़रंदो। कर्क राशि। कर्क राशि वारनि खे अॼु पंहिंजे स्वास्थ्य में थोरो डपु या घबराहट महसूस थी सघे। कॉन्फिडेंस बि हुननि खे पंहिंजो लो थोरो लॻी थो सघे, पर हुननि खे पंहिंजी एनर्जी ऐं ऑरा तमामु सुठी रखणी आहे। थी सघे त भॻवान गणेश जी पूजा या अर्चना करणु तव्हां जे लाइ लाभदायक थींदो। अॼु घर मां निकिरण खां पहिरियों 11 दफ़ा ओम श्री गणेशाय नमः चई करे निकिरंदा त तव्हांजा सभु कार्य सिद्ध थी वेंदा। सिंह राशि। सिंह राशि वारनि खे अॼु पंहिंजे संतान पक्ष मां काई न काई ख़ुशख़बरी मिलण जी संभावना आहे। अॼु हुननि खे पंहिंजे जीवन साथी जो बि पूरो साथ मिलंदो। परिवार में माहौल तमामु सुठो मिलंदो, त अॼु जो ॾींहुं तमामु आनंददायक हूंदो। कन्या राशि। कन्या राशि वारनि खे अॼु पंहिंजे शत्रुअनि ते विजय जी प्राप्ति थींदी। दुखनि जे बि हुननि जे नाश थींदो। सुख संपदा जी अॼु हुननि खे प्राप्ति थींदी। धन प्राप्ति जा सुठा योग बि बीठा आहिनि। स्वास्थ्य में सुधारो थींदो ऐं ॾींहुं तमामु आनंददायक हूंदो। तुला राशि। तुला राशि वारनि खे अॼु पंहिंजे घर में या पंहिंजे कार्यस्थल ते पंहिंजे वाणीअ ते तमामु कंट्रोल रखी करे ॻाल्हाइणो आहे, न त कोई वाद विवाद या मतभेद थियण जी आशंका आहे। स्वास्थ्य हुननि जो साधारण रहंदो ऐं ॾींहुं बि ओवरऑल ठीकु ई रहंदो। अॼु गांइ खे चारो खाराइणु तव्हां जे लाइ लाभदायक थींदो। वृश्चिक राशि। वृश्चिक राशि वारनि खे अॼु पंहिंजो ॾींहुं सुठो करण जे लाइ भगवान नारायण जी पूजा करणु तमामु लाभदायक मञियो वेंदो। अॼु घर मां निकिरण खां पहिरियों भगवान नारायण खे मथो टेके करे पंहिंजे घर में ॾीओ ॿारे करे निकिरंदा त तव्हांजा सभु कार्य बि सिद्ध थी वेंदा। धन जी प्राप्ति थींदी ऐं स्वास्थ्य बि तव्हांजो सुठो ई रहंदो। धनु राशि। धनु राशि वारनि खे अॼु पंहिंजे स्वास्थ्य ते तमामु ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे, न त थोरी ई लापरवाही सां कोई रोग या बीमारी सताइण जी आशंका आहे। अॼु तव्हांखे भगवान शिव जी उपासना लाभदायक थींदी, या भगवान शिव खे कारा तिर चाढ़णु तव्हां जे लाइ लाभदायक थींदो। तव्हांखे कार्यस्थल ते धन जी प्राप्ति थी सघे। मकर राशि। मकर राशि वारनि जे लाइ अॼु जो ॾींहुं इच्छा पूर्ति थियण जो ॾींहुं साबित थींदो। अॼु जेतिरी बि हुननि जी इच्छाऊं थींदियूं पूरी थी सघनि। अॼु भगवान गणेश जी पूजा तव्हां जे लाइ लाभदायक थींदी। स्वास्थ्य तमामु सुठो रहंदो। धन जी प्राप्ति बि अॼु थी सघे। कुंभ राशि। कुंभ राशि वारनि खे अॼु काई ना काई ख़ुशख़बरी मिलण जी संभावना आहे, चाहे उहे घर में हुजनि, रिश्तेदारी में हुजनि, दोस्तनि में हुजनि या पंहिंजे कार्यस्थल ते हुजे।
धन प्राप्ति जा सुठा योग बीठा आहिनि। स्वास्थ्य तमामु सुठो रहंदो ऐं ॾींहुं सुखपूर्वक गुज़रंदो। मीन राशि। मीन राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते ऐं घर में ख़र्चनि ते थोरो कंट्रोल रखण जी ज़रूरत आहे। साण ई साण हिसाब किताब में बि थोरो ध्यानु ॾियणो आहे, न त अॼु अधिक धन ख़र्च थियण जा योग बीठा आहिनि। तव्हांजो स्वास्थ्य तमामु सुठो रहंदो। जीवन साथी जो तव्हांखे पूरो साथ मिलंदो। मां लक्ष्मी जी उपासना तव्हां जे लाइ लाभदायक थींदी। अचो त ॾिसूं छा आहे अॼु जे ज्ञान जे पिटारे में। ब्राह्मण ऐं श्राद्ध जो महत्व। श्रीमद् भागवत महापुराण में हिकिड़ो श्लोक ईंदो आहे जेको ब्राह्मण जी महत्वता ॿुधाईंदो आहे। हुन में लिखियो वियो आहे, देवादीनम जगत सर्वे मंत्रादीन देवता ते मंत्रा ब्रह्मणादीन तस्मा ब्राह्मण देवा। हिन जो अर्थ निकिरंदो आहे कि इहो संसार जेको आहे उहो देवता जो आधीन आहे। देवता जेके आहिनि उहे मंत्रनि जे आधीन आहिनि या श्लोकनि जे आधीन आहिनि, पर मंत्र ऐं श्लोक जेको आहे उहो ब्राह्मण आधीन आहे। यानी ब्राह्मण हिकिड़ो हूंदो आहे जेको मंत्र ऐं श्लोक सां भॻवान खे प्रसन्न कंदो आहे ऐं पंहिंजे जजमाननि खे बि आशीर्वाद प्रदान कराईंदो आहे। हिन करे हिन लोक जो जेको देवता मञियो वियो आहे, यानी भू जो देवता, भू यानी भूमि मंडल जो जेको देवता मञियो वियो आहे उहो ब्राह्मण मञियो वियो आहे। त मां उमेद थो कयां कि हिन श्राद्ध पक्ष में तव्हां कंहिं न कंहिं योग्य ब्राह्मण खे घुराए करे पंहिंजे पितरनि जे लाइ कुझु न कुझु दान कंदा ऐं पितृ दोष सां मुक्ति पाईंदा। अचो त ॾिसूं छा आहे अॼु जो सवाल। अॼु जो सवाल आहे प्रीति जी जो, जेके सतारा महाराष्ट्र जा रहंदड़ आहिनि ऐं हुननि जो सवाल आहे कि हुननि जी आर्थिक स्थिति सही नथी हले, हुन जे लाइ कोई उपाय ॿुधायो। त प्रीति जी, तव्हांजी कुंडली जे हिसाब सां तव्हांखे नित्य ई भॻवान शिव जी उपासना करणु खपे। साण ई साण थी सघे त कोई प्रदोष जे ॾींहुं भॻवान शिव जो अभिषेक कयो। तव्हां ॿई हस्बैंड एंड वाइफ वेही करे भॻवान शिव जी आराधना कयो त तव्हांजी आर्थिक स्थिति में सुधार अचणु शुरू थी वेंदो। त अॼु जे एपिसोड में एतिरो ई। वरी मिलंदासीं ॿिए एपिसोड में। अगरि तव्हांखे पंहिंजे कुंडली सां रिलेटेड कोई क्वेरीज़ या सवाल हुजनि त तव्हां असांखे ईमेल करे था सघो info@sindhiplex.com ते। तेसि ताईं ॾिसंदा रहो सिंधीप्लेक्स, सिंधियुनि जो पंहिंजो OTT। सत्य सनातन धर्म की जय। जय झूलेलाल।